अॼु हीअ कमु अहिड़ो करे वई आहे जो कुटको चाढ़ियांसि मां हिनखे। अॼु मां ॿुधाए छॾियां थी। हा भली डांस कर, मूंखे चाहे भली कर। माण्हू तुंहिंजा तो करे सघंदा। माण्हू चवनि था पैसा घणा ॾींदी वठंदी त छोकिरी तो खां। फातिमा जो ही अची वियो टेब। अॼु दराज वारनि मोकिलियो आहे। मस खां चङी शइ मोकिली अथनि त फराडी आहिनि। ऐं हा छा कयां? पेंसिल कढी ॾियां? हथ परे कर न। अस्सलामु अलैकुम माय यूट्यूब फैमिली, कीअं आहियो? उमेद त ठीकु हूंदा ऐं तव्हां बि मानी खाई छॾी हूंदी। असांजा सिंधी ॻोठाणा माण्हू जेके आहिनि उहे अक्सर करे त सुबुह जे नाश्ते में ई मानी पचाए छॾींदा आहिनि। उहा मानी जेका असां आहे दॿकियुनि में वेड़े ऐं रखंदा आहिनि हंध हेठां। मां त अक्सर ईअं ॾिठो आहे। पोइ वरी मंझंदि थींदी पोइ उहा खाईंदी आहे लस्सीअ सां। वाह 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 वाह, छा त मज़ो आहे उन माहौल में, उन ॻोठ में, उन मानीअ में, हा न राजू? त जनाब हाणे असां मंझंदि जी मानी खाऊं था। असां राति ठाही निहारी बीफ में, माना वॾे गोश्त में। तो वॾो गोश्त बची पियो, निहारी बची पई, उन में असां वरी ड्रामेबाज़ी करे ठाहे छॾियो पुलाउ। हे सभु ड्रामेबाज़ मूंसां गॾु वेठा आहिनि। हे ड्रामा किंग आहे। हिन जो पीउ जेको आहे वरी वॾो ड्रामा किंग आहे। मां ड्रामा क्वीन, मां ड्रामा क्वीन आहे। ऐं हे सभु नंढियूं नंढियूं प्रिंस ड्रामा प्रिंसिस। हे ठोड़ा वोड़ा सभु इहे ड्रामाबाज़ आहिनि। अजवा माय डार्लिंग प्रिंस ड्रामाबाज़, ड्रामा क्वीन। हा ड्रामा क्वीन हो न? हा लिख लिख। हलो बाबा खाऊं था हाणे मानी मंझंदि जी। तव्हां सभिनि खे सलाह आहे, मिठियुनि भेनरुनि खे, मिठियुनि भाइरनि खे, अगरि मुंहिंजी वीडियो ॾिसंदा त मूंसां गॾु ई मानी खाईंदा। ऐं हीअ आहे चोसो अंब। मुंहिंजे मुड़ुस खे चोसो ॾाढा वणंदा आहिनि, मूंखे त हिन जी धप में वणंदी आहे। ऐं मुंहिंजो पुटु त वीचारो घटि ई खाईंदो आहे। हिनखे असां ज़बरदस्ती अंब खाराईंदा आहियूं छोकिरे खे। हा ॾियणु पवंदा खाइण लाइ। चवां थी न सभु ड्रामेबाज़ आहिनि मूं वटि। हिक खां हिकु ड्रामेबाज़ आहे, हा न? सभु ड्रामेबाज़ आहिनि फातिमा। हा कराचीअ में गर्मीअ सफ़ा लाह कढी छॾिया आहिनि असांजा। हे ॾिसो ॿार हींअर जेको सो ॻोठाणे हिन मां वकर मां पटर मां शाख मां पिंजी आया आहिनि। हा हा अच्छा अच्छा अच्छा। हाणे हीअ नथो ॻाल्हाइण ॾे, थकी थी ॻाल्हायां न, चए थो मानी खाओ मानी खाओ। त जीअं हीअ शाम जो टाइम आहे, हीअ फातिमा जी मम्मा पप्पा इहे वञनि पिया सिटी, कंहिं कम सां वञनि पिया। ऐं मौसम त हींअर सही आहे बिल्कुलु। ऐं फातिमा जा एक्शन ॾिसो, ॿार आहिनि ॿार बसि ईअं ई पिया कंदा आहिनि। मां चयो न सभु जेके आहिनि ड्रामा प्रिंसिस आहिनि। इहे सभु ड्रामा आहिनि। त जीअं त हींअर टाइम थियो आहे 5:30 ऐं बारिश जेका आहे कराचीअ जो रुख़ कयो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रब जा अहसान, अणगणिया अहसान मुंहिंजे मालिक जा। अल्लाह करे त तेज़ बारिश पवे त जीअं गर्मी घटि थिए। ऐं हाणे थोरी थोरी बारिश वसणु शुरू थी आहे, हल्की बिल्कुलु थिए पई। ऐं ॿार निकिरी विया आहिनि सिटी जी तरफ़। ॾिसो ॿारनि खे ख़ुशी केॾी आहे। वॾनि खे बि तमामु घणी ख़ुशी आहे, छो त एॾी गर्मी आहे, एॾी गर्मी आहे जंहिंजे का हद ई न आहे। हिकिड़ो त हिननि बिजलियुनि जा यूनिट वधाए टैक्स लॻाए अहिड़ो हाल करे छॾियो आहे माण्हुनि वीचारनि जो नथा AC हलाए सघनि, न को पखा था हलाए सघनि। छा कजे? केरु सम्झाए हिन हुकुमराननि खे? पाण त सुता पिया आहिनि जेको सो ACयुनि में वेठा आहिनि ऑफिसुनि में, वीचारा नंढो आवाम पियो थो पिसजे।
बहरहाल बारिश थोरी तेज़ थींदी पई वञे। तमामु शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो तमामु तमामु घणो शुक्र अदा कयूं त बि घटि आहे। छो त जेको कराची में असां सां गर्मीअ हाल कयो हो, ॾिसो एतिरनि महीननि खां पोइ असांजे एरिया में बारिश थी आहे। थोरी हल्का फुल्की बूंदाबांदी थींदी हुई, ॿार ख़ुशि पिया थियनि, बारिश वधंदी पई वञे ऐं अजवा जेको आहे मस्तु पई थिए। हिन में बारिश में मींहं में वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। ऐं तमामु घणो जेको आहे गजगोड़ खिमण आवाज़ तमामु घणा आहिनि। असांखे त उहे इन्हनि खां डपु लॻंदो आहे, तमामु घणो डपु लॻंदो आहे। ॿारनि खे अंदरि मज़ो न आयो ऐं ॿार गेट खोले ॿाहिरि हलिया विया आहिनि ऐं इन्हनि ॿारनि सां गॾु मां बि ॿाहिरि निकिरी वियसि ऐं ॿारनि चयो त मींहुं जेको सो ॿाहिरि अचो ऐं मां बि ॿारनि सां ॿाहिरि ई निकिरी वियसि। बारिश जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं पंहिंजो घर में सहन हुजे, अङण हुजे। ऐं कराची जे शहरनि में अहिड़ा किथे आहिनि सहन वॾा, ईअं माण्हू ईअं ई था ॿाहिरि निकिरी ईअं घुमनि फिरनि रस्तनि ते। पर एतिरो त जेको सो गजगोड़ हो जो माण्हू बीह न पियो सघे, ईअं पियो लॻे जंहिंसां हाणे फाटी पवंदो सफ़ा, एॾो बि दिमाग़ खे पियो लॻे अची। बसि अलाह साईं अधु कलाक जी बारिश ॾिनी, पर हिन महिल ताईं बि गर्मी उहा साॻी आहे। वॾे शौक़ सां निकिरी वियासीं ॿाहिरि त थोरो भला असां बि भिॼी अचूं, असांखे बि जिस्म खे ख़बर पए त बारिश थिए पई। पर जीअं जो अहिड़ो ठका थियो, असां सभु भॼी आयासीं अंदरि, मां ॿार। ॾिठव झटको कीअं आहे रोशनी जो, ॿारनि खे आवाज़ु आहे, ॿार भॼी आया। हे मुंहिंजे घर जे अॻियां गार्डन आहे। हिन छोकिरे खे त को असरु ई कोन्हे को, कीअं बीठो आहे बारिश में ऐं हिन गोड़ किवण में। मां अंदरि पियो थमांसि, ॿार बि ॿाहिरि जेको सो न बीह सघिया ऐं न मां उन्हनि खे ॿाहिरि इन गजगोड़ में बीहणु ॾिनो। छो त इहो गजगोड़ जेको आहे तमामु घणो नुक़सानु करे थो। इन करे जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे असां सेफ कयूं। ॿार शाम सुटी विया आहिनि त उन महिल त मौसम बिल्कुलु सही हो, क्लियर हो, उस बि हुई, गर्मी बि ॾाढी हुई ऐं 4 बजे जो टाइम हो ऐं हिते तमामु घणो आवाज़ु आयो गजगोड़ जो, खिवण हुई। असां सभु मां ऐं ॿार अंदरि भॼी आयासीं त मुंहिंजी मोबाइल जेका आहे उलट पुलट थी वई। इन करे जेको सो हीउ मुंहिंजो हथु पियो ॾिसण में अचे ऐं ॿारनि खे जेको सो होश ई कोन हो, ॿारनि पे दाऊं कयूं, एतिरो आवाज़ हो। रब पंहिंजो रहम करे। त साईं इन वीडियो खे पसंदि कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा। मिलंदासीं ॿी वीडियो में। अलाह हाफ़िज़।